टंडोलियार में सिंध के पानी ते कब्ज़े ख़िलाफ़ जसम जो शानदार पैदल मार्च ऐं धरणो। सिंधु दरिया ते धारे ख़िलाफ़ जसम चेयरमैन रियाज़ अली चांडियो की अॻुवाणी में 5 किलोमीटर एहतजाजी मार्च करे लतीफ़ चौक ते निटण उस में 3 कलाक धरणो हणी रोड बंद कयो वियो। GSN महाज़ के चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो आहे त सिंधु दरिया इंसानी तारीख़ जो तमाम वॾो वहंदड़ दरिया रहियो आहे, पर हथरादू तरह मुसलसल डैम कैनाल जोड़े उन जे फितरी सूंह के ख़त्म कियो वियो आहे। पानी की शदीद खोट सबब सिंध जी डेटा तबाह थी वई आहे। लखें एकड़ ज़मीन समुंड गड़काए वियो आहे। सामूंडी लहरूं झिड़कन वारी पुल ताईं पहुची वयूं आहिनि। टंडोलियार में GSN महाज़ के चेयरमैन रियाज़ अली चांडियो पानी खोट ख़िलाफ़ लगल शानदार धरणे के ख़िताब कंदे आख़िर में चयो त 22 मई का सिंध में पानी की हथरादू खोट ख़िलाफ़ GSN महाज़ तरफां सॼे सिंध में मुज़ाहरा ऐं एहतजाज जो सिलसिलो जारी रखण जो ऐलान कयूं था।